पराई दुश्मनी जी बारियल बाहि ते पंहिंजा हथ सेकण जी कोशिश न कर। तुंहिंजे लाइ बहितर इहो अथई त जंहिं पेरनि सां हिते आयो हुई न उन कदमनि जे निशाननि ते वापसि मोटी वञ त बहितर अथई। सांवल, ये पुरानी दुश्मनी न आहे, बाहि असांजे घरनि खे ई लॻल आहे। इहा बाहि जेका ॿारियल आहे न सके ॿिए जी न आहे, रुंड जी ॿारियल अथई। इन करे बहितर आहे त सभ खां पहिरियां तूं पंहिंजा हथ वञी रुंड जी ॻिचीअ में विझ। शिरल, इन शैतान रूंडे खे ख़तम कंदे न त हितां जी बाहि पाण ई उजामी वेंदी। इन जो मतिलबु त तव्हां पोइते हटण वारा न आहियो। शिरल पोइते कदम त उहे हटाईंदा आहिनि जेके कंहिं ॿिए जी जुई में बीठल हुजनि। ऐं जुई बि असांजो, कर बि असांजो, वनो बि असांजो ऐं कड़ियो बि असांजो। हीअं हटाईंदासीं पहिरियों पोइते, हा जॾहिं त हितां वापसि तोखे वञणो पइजे, न को असांखे। सांवल, जेकॾहिं असां हितां वापसि मोटी न वञूं त पोइ जेकॾहिं न वियो त पोइ तव्हांजा लाश कफन में विड़े तव्हांजे माइटनि ॾे ज़रूरु मोकिलींदुसि। अदा शिरल, हे यार त सफ़ा जहिड़ो वारी वेंदो आहे। मूंखे ख़बर आहे मुंहिंजा भाउ, ज़ोर आज़माइण खां सवाइ सांवल पोइते न हटंदो। ठीकु आहे सांवल, लॻायूं था ज़ोर, पोइ जेको ॾाढो जूए उनजी। पोइ करे ॾिसो न ज़ोर आज़माई, छो नथा कयो? करे ॾिसो ज़ोर आज़माई, तव्हांखे सांवल जे वज़न जी बि ख़बर पइजी वेंदी। ठीकु आहे सांवल, ॾिसी वठंदासीं। अचदा। माई दादली पंहिंजे भाउ ॾे न्यापो करे शेरल ऐं मुराद खे घुरायो आहे। माई दादरी शेर अली मुराद छा पंहिंजे भाउ हाशम खे घुराए न, पोइ बि रूंडो जो छोरो नथो बची सघे। अदा हिन शेर अली मुराद जो रुख चाकर खान तरफ़ हूंदो। असां हिन मौक़े जो फ़ाइदो वठी हिन सांवल खे लेटाए था विझूं। जेकर असां हिन सांवल खे मारण में कामयाबु था वञूं त पोइ सम्झ हिन चाकर खान जी अधु ताक़त ख़तमु थी वेंदी ऐं हुनखे इहे शेर अली मुराद वारा लेटाए रखंदा। भली शेर अली मुराद चाकर खान खे मारे विझल, पर हिन शेर अली काने ते कॾहिं बि तूं इतबार न कजांइ त उहे असांजा सॼण थींदा। अदा मां हैदर मथां भरोसो करे धोखो खाई चुको आहियां। हाणे कहिड़ो बि दुश्मन भले साईं मथां हथु रखे मूंखे एतबार ॾिए, पर मां एतबार कंहिंखे बि कोन कंदुसि। पहिरियां तव्हां पंहिंजो घर संभालियो, हुननि खे विढ़ण ॾियो। तकड़ कंदो त वरी बि तव्हांखे नुक़सानु पहुचंदो। सभाई घर त संभाले वेठा आहियूं, अञा छा कयूं? अदा सिर्फ़ु घर न आहे संभालणो, कदम अॻिते वधाए दुश्मन जे सीने मथां वार करणो आहे, न त इहे दुश्मन असांजे मथां हावी थी वेंदा। तूं रुगो पंहिंजा हथियार लोड करे अच, 24 कलाक तयार हुजी। छा कला दुश्मन? हथियार वठा तूं परेशान थी त बस इहो हाँ, अरे मुल ॿार जे मथां ॼावल ही छा जो इहे छिरक पे थो भरी। ॻाल्हि ॿुधो, इहो मुराद ऐं शेरल ए ॿई ॼणा इहो चाहींदा त हिननि जे विच में ॻाल्हियूं ॿोलियूं कराए, ठाह कराए, हिकु कराए, पोइ ईअं बैक टू पवेलियन जीअं क्रिकेट वारा हलिया वेंदा आहिनि पवेलियन में, ईअं हलिया वञो। सम्झी? ओ बाबा, जेकॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं, ठाह थी थो वञे, ॿियो असांखे छा खपे? हा अड़े छोरा, मां भाणे जे सिर जी कुर्बानी इन करे कान ॾिनी आहे जो ठाह ठूह थी वञे। बाक़ी तूं छा थो चई बाबा? हा भाणे तारा कोल तारा, इन जी माना आहे त चाकर खान जो कत्ल, माना मौत। ओ यार बाबा, उन सां असांखे कहिड़ो फ़ाइदो? हा इन सां असांजी दुश्मनी वधी वेंदी। अड़े वाड़ा, इले छोरे चाकर खान खां पोइ केरुड़े गादीअ ते वेंदुसि जो असांखां पाप पलांद वठंदो? बाबा, चाकर खान जी मिल्कियत ते तॾहिं कब्ज़ो करे सघूं था जॾहिं पुफी ज़िंदा हुई। अड़े छोरा, तूं त कहिड़ी दुनिया में वेठो रही? तो वारी पुफी जेरिया मूंखे पूरी पूरी पक्का
इहो छोरो चाकर खान हिकु औरत खे मारे बदनाम कोन थींदो बाबा। मां चाकर खान जे पिते खां बि वाक़िफ़ आहियां। ख़बर थी छा कंदो? अधीअ खे पंहिंजी क़ैद में रखंदो। पोइ जॾहिं असीं चाकर खान खे मारण में कामयाब वियासीं न, पोइ अधी थींदी आज़ाद ऐं साॻी जॻह ते वेहंदी जिथे पहिरियों ई। हाणे सम्झ में आई? ओ यार बाबा ये बाती खबरू न कर, चाकर खान के मारना नामुमकिन आ। हाँ साईं, तूं से शीह पुट रही मुत बोरे जो चाकर खान के मारी दे वड़ा कह जाए जा। अड़े ने चाकर खान के मारण तुंहिंजी ऐं मुंहिंजी वस जी ॻाल्हि नाहे बाबा, नाहे। ॻाल्हि ॿुध, हाणे बछऊं था इन शेर लाइ मुराद खे। इन शेर लाइ मुराद जा अहिड़ा था उन्हनि जे ख़िलाफ़ कन भरियऊं जो पंहिंजो होश विझाए हाणे उन्हनि खे डुप करे चल ॾिया। पोइ हिते असां पिया कंदासूं वड़े तारा गोल तारा, वड़े तारा गोल तारा। चाचा ये कने पुफी के तू इते वठी ईंदे उन लाइ को मसलो तो कोन थींदो न। अबा जाबिर जा ज़ुल्म पधरा थी चुका आहिनि। हाणे हू असां मां कंहिंखे बि ब्लैक में नथो करे सघे। पोइ बि चाचा पुफी ऐं असांजी जान खे ख़तरो रहंदो। अबा हाणे उन ॻोठ मां असांखे को बि ख़तरो न आहे। अबा जेकॾहिं ही ॻोठ छॾे असां ॿाहिरि हलियासीं पोइ ई असांखे मारे सघनि था। बाक़ी जेकॾहिं न हिते असांखे मारण जी कोशिशि कंदा त पोइ रेस जा हथ हुननि जी ॻिची में हूंदई। वॾो आई चाचा, जेको बि क़दम खणंदे न सोचे सम्झी खणंदे, उन में असां सभिनि जी भलाई आहे। बाबा मालिक भलाई कंदो। असां हिते ऐं तुंहिंजी पुफी महफ़ूज़ आहियूं ऐं रेस जो बि इहो हुकुम आहे। हाणे तूं अचु तूं तुंहिंजी पुफी खे वठी अचूं। अचु हमरा वठी वञ, रूंदे उनजे छोरे खे हथ करे हिते हाज़िर कर। मैं इहो कमु शाम ताईं थी वञणु घुरिजे। सोटे हिननि खे वठी अचनि त को मसइलो न आहे, पर जेकॾहिं शेरल ई मुराद वारा विच में अचनि त पोइ उन्हनि खे पहिरीं इज़त सां सम्झाइजो त हीअ असांजे ॻोठ जो मसइलो आहे, विच मां निकिरी वञा। ऐं जेकॾहिं न सम्झनि त पोइ हथियारनि जे ज़ोर ते उन्हनि खे सम्झाइजो। ठीकु आहे सोटे, ईअं ई थींदो। शाम ताईं इहे ॿई कमीना तव्हांजे पेरनि में हूंदा। मां बि ॾिसां त रूंदे उनजे छोरे खे ये शेरल वारा कीअं था बचाइनि। अदा शेरल, हिते त केर बि ॻाल्हियुनि में अचण जे लाइ तयारु कोन्हे को। अदा मुराद इन मां साफ़ ज़ाहिर आहे त इन्हे रूंडे जूं हिते हद खां वधीक शैतानियूं आहिनि। अदा शेरल, पोइ बि तूं अहिड़े माण्हू खे बचाइणु चाहीं थो? अदा मुराद पुफीअ जे करे असांखे उन्हनि जी मदद करणी पवंदी। जेकॾहिं न कईसीं न त बाबा असां ते नाराज़ थींदो। जेकॾहिं असां रूंडे जी मदद कईसीं त हिते असांखे सभु कंहिंसां विहणो पवंदो। अदा शेरल, अञा त असां चाकर ऐं सांवल सां मस मिलिया, जाबिर सां त मिलिया ई कोन आहियूं। ख़बर पए इन रूंडे ऐं जाबिर जे विच में इख़्तिलाफ़ त कोन्हनि के। अदा मुराद एतिरी पक सम्झ त हिन ॻोठ में रूंडे कंहिं सां बि रहाई न हूंदी। हिन ॻोठ जो हर हिकु ॿियो माण्हू रूंडे जो दुश्मन ई दुश्मन हूंदो। त पोइ अहिड़े माण्हू जे लाइ असां पाण खे छो मुसीबत में विझूं? अदा बाबा जो हुकुम आहे मदद त करणी पवंदी। भला इन जो को ॿियो हल तोखे सुझे थो? असां पंहिंजी पुफीअ खे ऐं दिलशेर खे हितां वठी हलूं ऐं रूंडे खे पंहिंजे हाल ते छॾे ॾियूं। पोइ न अदा न, इहा ॻाल्हि बुज़दिली वारी चइबी। मुराद जेकॾहिं आया आहियूं न त रूंडे जी हर हाल में मदद करणी पवंदी। अदा शेरल, भली तूं कोशिशूं कर, पर मूंखे लॻे थो त असां रूंडे खे बचाए कोन सघंदासीं। दिलावर खान, तव्हांजी चढ़ाई असांजे मथां आहे छा? जाबर, तव्हां पंहिंजी वारी जो इंतज़ारु करियो। जंहिं ॾींहुं असांखे सोल्ड चाकर ऑर्डर ॾिनो न, उन ॾींहुं तव्हांखे तव्हां गीले खणी ईंदासीं। दिलावर खान, असांखे वठी हलण लाइ तव्हांजे रेस चाकर खान खे अचिणो पवंदो। बाक़ी जेकॾहिं तव्हां अकेला आया हो त पोइ हितां तव्हांजा
लाश चाकर खान ॾेई ॾींदा। कसम जंहिंखे तव्हांखे मारणो हुयो सो मारे चुका हो। हाणे तव्हां पंहिंजो सोचियो। हाणे त तोसां असां जल्दी मिलंदासीं। अदा मां त सम्झां थो हिननि जी चढ़ाई रुंडे मथां आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त रुंडे खे बचाइण लाइ इहो शेर अली मुराद हुनजे विच में अचनि था या न, या हुनजे बगलनि मां इन रुंडे खे गीले वठी था वञनि। ए ॻोठ रेस चाकर खान जो आहे। रेस चाकर खान वॾी ताक़त आहे। मूंखे नथो लॻे त इहो शेर अलाई काणो छा नथा पढ़नि था ॿई लकड़ी। जेकर इहे चाकर खान सां टकर नथा खाइनि ॿई ॼणा त पोइ रुंडे जे कफ़न ऐं दफ़न जो बंदोबस्तु करे छॾनि। इधर ही वक़्तु आहे सभिनी दुश्मन खे ख़तमु करण जो, पर तुंहिंजो इहो सोट सांवल तुंहिंजे दुश्मन खे छूट ॾेई थो अचे। वारस मूं बि इहो ई सोचियो त कासिम खे हिकु धक में पूरो करे पोइ जाबर में हथु विझंदासीं, पर यार सोट त ॿिन्ही खे सन्ही मार ॾींदो थो अचे। इन सां इहे सुधरंदा कोन, न ई सुधरण वारा आहिनि। शैतान कॾहिं बि बुज़ुर्ग न आहे थींदो वारस, पर शैतान खे मारणो पवंदो आहे। इहा ॻाल्हि सांवल खे केरु सम्झाए? जेकर इहा ॻाल्हि सोट खे सम्झ में नथी अचे त असां ई कासिम ऐं जाबर खे कंदासीं पूरो। यार बाबा हू अचनि पिया। हाणे तूं हीअं कर, ये शेर वारनि खे ॼाण ॾे, ॾिस तूं किथे आहीं। यार बाबा ॿई हितां भॼी निकिरी था हलूं। अरे चढ़ीअ जा पुट, मां भॼण जहिड़ो न आहियां, वक़्तु किरी पवां त पोइ तूं हीअं कर, तूं भाड़े तरह गोल तरह जा न रहण दो ऐं हुननि खे ॼाण ॾे। जी बाबा भेजो। बाबा मां तव्हांजे अचण जो मक़सदु सम्झी वियो आहियां, त पोइ तव्हां मूंखे हिते भर्त जो सॾु ॾियणु कोन आया हो। बाबा वरी बि फरमायो। तोखे सौट यादि पियो करे, तो पोइ हलण जी तकलीफ़ कंदे या हमराहनि खे चवां तोखे कुल्हो ॾेई खणी हलनि। अरे तारा गोल तारा साईं, गोल तारा। हाणे ये ॾींहं हेॾा तारा तोखे रेस ॾेखारींदो, हल अॻियां थी। वठी हलो हिन भाग्य खे, ॿुधायूं त गोल तारो कीअं थींदो आहे। हसीना बेगम के क़ैद में रखण सां असांखे को बि फ़ाइदो न आहे, ऐं जेकॾहिं हिनखे वरी मौक़ो मिलियो न, इहा असां सभिनी खे ख़तमु करे छॾींदी। वॾी ॾाइण औरत आहे, जंहिं अखियुनि ते विहारण वारे मुड़ुस डूंगर खान खे माराए छॾियो, पंहिंजे वेगे पुट रावल खान खे बि माराए छॾी, पोइ हुन जे लाइ मां ऐं चाकर खान कहिड़ी वॾी ॻाल्हि आहियूं। पर इहा ॻाल्हि चाकर खान खे केरु सम्झाए? हू थो चए त जे मां कंहिं औरत खे मारायो त मां ज़ालिम सॼो वेंदुसि। आहे त हसीना बेगम पाण बि वॾी ज़ालिम औरत, पर ज़ालिम खे ज़िंदा छॾण बि त वॾो ज़ुल्म आहे। इहो कमु मूंखे ई करणो पवंदो। मां ई इन खे खाधे में ज़हर मिलाए मारे छॾियांसि, पोइ जेको थींदो ॾिठो वेंदो। तूं घर हल, असां वञूं था इन चाकर खान ॾे। ओ यार शेराला जल्दी वञ, न त बाबा खे मारे छॾींदा। अरे कोन था मारनि पिणे खे, तूं हल घर। असां पिणे खे बचाए वठी अचूं था, तूं हल घर।
अरे पोइ वञो वञो जल्दी वञो बाबा खे बचाए अचो वञो। अम्मा अम्मा वेस चक्कर खाने अम्मा बाबा खे ॿधी खणी विया आहिनि। रब ख़ैर कंदो पर लॻे थो ख़ैर थींदो कोन। अम्मा अम्मा हाणे छा थींदो? अम्मा जेकर तुंहिंजो पीउ मरी थो पए न ऐं दुश्मन इते ख़तम थी वञे न त बि शुक्र कंदासीं। अम्मा तूं बाबा जी मौत लाइ दुआ वेठी बि घुरी। अम्मा तुंहिंजो पीउ तुंहिंजे हिकु भाउ खे माराए चुको आहे, वरी ॿिए जो सिर खणाईंदो। इन खां सुठो न आहे त मूं पाण मरी पवे। मालिक साईं सभिनि जे सिर ॾांहुं ख़ैर कंदो। अम्मा जेकॾहिं ज़ालिम लाइ दुआ घुरंदी त उहा क़बूल कोन थींदी। तुंहिंजे पीउ ज़ुल्म थोरो कयो आहे, मालिक साईं त ॾिसे पियो थो न। छा हुनखे पंहिंजे कए जी सज़ा मालिक साईं कोन ईंदो? बसि इहा दुआ घुर त ज़ालिम जे ज़ुल्म जी सज़ा तुंहिंजे भाउ खे न मिले। अम्मा शेरल वारा मदद लाइ आया आहिनि न, पर हू आहिनि किथे? अम्मा हू आया त आहिनि पर रेस चाकर खान खे छा करे सघंदा? हिते उहो थींदो जेको रेस चाकर खान चाहींदो। पहिरियां मां सोचो त तो जड़े अधु खरियल माण्हू खे मारण चाकर खान जी शान जे मुताबिक न आहे, पर तो जड़े ज़ालिम खे ज़िंदा छॾण बि सही न आहे। तोखे मरणो पवंदस। बाबा जी न खड़ी चवां थो ॿीहर मां कंहिं क़िस्म जी हे शैतानगिरी न कंदुसि। बाबा सॼे माफ़ीअ जा तलबगार आहियां बाबा। जो मां के ॾिसी रूंडा तुंहिंजे कुल्हनि ते गुनाहनि जा वॾा भार आहिनि। बाबा साईं खे मारण में तुंहिंजा हथ आहिनि। अदे रावल खे ज़हर ॾियण में तूं शामिल आहीं। एतिरे क़दर जो तो वल्लू ऐं शहमीर खे बि बख़्श न कयो। तो जड़े ज़ालिम इंसान खे ज़िंदा छॾण वॾे में वॾी ग़लती हूंदी। इन करे मूं सोचे छॾियो आहे तोखे मरणो ई पवंदो। रूंडा तोखे मरणो पवंदो। छा चवंदो ई तूं? वहे तारा गोल तारा। हा अॼु मां तोखे गोल तारा थो ॾेखारियां। बरकलमू बाबा बाबा था सही था फरमाए। मूंखे मरण ई खपे। हिन शैतान खे मरण ई खपे। मूंखे चढ़ जो को कोन्हे को बाबा। हलाए कोन्हे हला। गोली त ज़रूर हलंदी वेंदा, ज़रूर हलंदी। बाबा साईं हिन यासीन सगोरी जे सदके हिन मुंडड़े टुंडड़े जलने के अची असां बाबा सिर अची असां पलीत अरे वज़ू कयो अथई? ये पाक कुरान हथ में खड़े तो घुमी यानी यासीन सगोरी जे करे ई मां तोखे बख़्श थो कयां। सब जूं सब गोलियूं तुंहिंजे मग़ज़ में लाए छॾियां। निकल निकिरी वञ मुंहिंजी नज़रुनि जे अॻियां निकिरी वञ। मां चवां थो टर। हिन शैतान खे मूं यासीन सगोरी जे सदके छॾियो आहे। ईअं न सम्झजो त मां हिनखे बख़्श करे छॾियो आहे।
वठी वञो नी घेता तव्हां वटि हिकु ॾींहुं ऐं हिकु राति जी मोहलत आहे इन विच में हिनखे हितां लॾो पटराए वठी वञो सुभाणे जे सिच में जेकॾहिं मूंखे तव्हां टिनिनि जूं मुंडियूं हिन ॻोठ में नज़र आयो त मुंहिंजे हथियार जो बारूद तव्हांजे सीननि में हूंदो वठी वञो नी पलीत घेता हिन ते जो मां पंहिंजो होश विञाए वियां ऐं हिनखे चंगू ॿाहूं बनी चौक ते विहारे हिनखे पिनरायां वठी वञोसि खातूं मूं सोरठ खे वेही चङी तरह सम्झायो पर हू मुंहिंजी ॻाल्हि मञे ई कोन थी चवे थी कि चाकर खान हसीना बेगम खे मारण ई नथो चाहे। चाची चाची सोरठ अञा ॿार आहे उहा ॻाल्हि खे नथी सम्झे जेकॾहिं चाकर खान मारिजी वियो न त इहा हसीना बेगम ताक़त में अची वेंदी जेकॾहिं हसीना बेगम खे मारे छॾी त चाकर खान जे मौत खां पोइ सॼी मिल्कियत जी मालिक इहा सोरठ ई थींदी चाची। मालिक साईं चाकर खान जे सिर ॾे ख़ैर कंदो उन सां गॾु सावल ऐं हैदर बि त आहिनि न। चाची मां हुनजी ज़िंदगी जे लाइ दुआऊं वठी थी घुरां पर दुश्मननि जे विच में त आहे न इन जे करे चवां थी चाची त इन हसीना बेगम जो मरण लाज़मी आहे। खातूं सुठो इहो आहे त तूं वञी सोरठ खे सम्झाए अच बाक़ी मुंहिंजी ॻाल्हि त ॿुधे ई कान थी। जेकॾहिं सोरठ नथी सम्झे न त हसीना बेगम खे तोखे ई मारणो पवंदो चाची। मां? हा चाची कुछ ॾींहंनि जे लाइ तोखे उते वञी कमु करणो पवंदो को मौक़ो ॾिसी हसीना बेगम खे घुटो ॾेई छॾिजां पोइ चाकर खान खे तूं इहो ई ॿुधाइजां त हसीना ख़ुदकशी करे छॾी ऐं इहो कमु तोखे ई करणो पवंदो चाची। कर ख़बर सर चाकर खान जो रूंडे वारनि खे छॾे ॾिनो। छा चाकर खान रूंडे खे ज़िंदा छॾे ॾिनो इहो छा थो चई हिन ॻोठ जो सभिनी खां वॾो शैतान ऐं शैताननि जो उस्ताद त इहो रूंडो आहे इन्ही खे चाकर खान ज़िंदा छॾे ॾिनो छो छा लाइ? सट रूंडे खे शेर लाइ मुराद घर तरफ़ वठूं था किथे ईअं त न आहे शेर लाइ मुराद वारनि रूंडे खे चाकर खान जे कार खां बचाए त न आहे विधो। कहिड़ी ॻाल्हि थो करी वारस चाकर खान जे साम्हूं शेर वारनि जी औकात छा आहे जो रूंडे खे छॾाए वञनि थी नथो सघे पर थियो कीअं इहो? सर तोखे चाकर खान सां मिलणो पवंदो आख़िर उहो दुश्मननि जे मथां एॾो रहम छो पियो करे। सही त चईं चाकर खान सां मिलणो पवंदो जेकॾहिं चाकर खान हिननि जे मथां रहम कयो आहे न त हे असांजे मथां रहम कोन कंदा। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।